वेलकम बैक नाज़रीन, धरती टीवी नेटवर्क के ख़ास ट्रांसमिशन ईद स्पेशल में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलीकार कयूं था। असां सां हीउ ॻाल्हियुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। तव्हां सां ईद जे हवाले सां अॼु को ॾींहुं ख़ूबसूरत नमूने सां गुज़री रहियो आहे। यकीनन तव्हां बि इंजॉय कंदा हूंदा। तव्हांजे ई तामनि ते ख़ूबसूरत ताम तव्हांजे मेज़नि ते हूंदा, तव्हांजा दस्तरख़्वान सजायल हूंदा। हीअ मिठी ईद आहे। यकीनन तव्हां वटि परे परे जा महिमान ईंदा हूंदा ऐं असां वटि बि महिमाननि जो अचण वञण जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ा महिमान अचनि पिया त उन्हनि सां कचहरी करे वरी ॿिया महिमान अचनि पिया। सो जीअं असां हिन वक़्तु असां वटि हिकिड़े ख़ूबसूरत महिमान असांखे जॉइन कयो आहे, हुनजो मां तारीफ़ कराईंदो हलां। हू हुनजो सिंधी मीडिया में तमामु वॾो नालो आहे ऐं ख़ासि तौर ते प्रिंट मीडिया जे हवाले सां ॾिसिजे त हुनजो तमामु हिकु अहम किरदारु रहियो आहे। ज़हीर मीराणी यकीनन कंहिंजे तारीफ़ जो मोहताज न आहे। हिन वक़्तु रोज़ानी सोब अख़बार जो एडिटर आहे ऐं हू एडिटर तौरु पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सर अंजाम ॾिए पियो। तमामु वॾो कमु आहे हुनजो सिंधी मीडिया में, ख़ासि तौर ते प्रिंट मीडिया में। अस्सलाम वालेकुम ज़हीर मीराणी साहब, तव्हांखे असां ईद मुबारकूं चऊं था। महिरबानी, थैंक यू वेरी मच। कीअं पियो गुज़रे अॼु को ईद जो ॾींहुं? तव्हां असां वटि ईद जे ॾींहं ते कई आया आहियो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ऐं ईद जो ॾींहुं कीअं पियो गुज़रे तव्हांजो? मज़ा आहिनि प्रिंटर में। मां तव्हांखे ॿुधायां, हे 3 ॾींहं मोकल करे छॾींदा आहिनि। अच्छा, पाण मोकल पाण खे मिलंदी न आहे। असल में छा आहे त प्रिंट ऐं जेका तव्हांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उन में काफ़ी फ़र्क़ु आहे जेको आहे। छो त मां 2-3 ॾींहं अॻु में पहिरियां फयाज़ साहिब खां पुछो पिए मुंहिंजो तव्हांजी ट्रांसमिशन जो हिते मोकलूं वग़ैरह कीअं हलंदियूं। त असां वटि इहो आहे त प्रिंट मीडिया में 2 ॾींहं मोकल थींदी आहे ऑफिशियली, ऐं कंहिं बि क़िस्म जो को बर्डन न हूंदो आहे। पोइ असां पंहिंजी 2 ॾींहंनि में पंहिंजे दोस्तनि सां, फैमिली वारनि सां ऐं परे जा माइट वेझा माइट सभिनी सां आराम सां मिली सघंदा आहियूं। पोयां को बि को फ़िक्रु न हूंदो आहे। पर जॾहिं अख़बार में विहूं था त पोइ इंतिहाई जेको आहे माण्हूअ खे फ़िक्रमंद थियणो पए थो। छा त हिकिड़ो प्रोसीजर आहे, देरि ताईं जेको आहे अख़बार जो कमु हलंदो आहे। अख़बार जॾहिं प्रिंट लाइ वेंदी आहे त उन खां पोइ वरी ॿियूं ज़िम्मेवारियूं शुरू थींदियूं आहिनि जेसि ताईं अख़बार प्रिंट थिए। छो त प्रिंटिंग जो हिकिड़ो प्रोसीजर अहिड़ो आहे जो मां इहो सम्झां थो त ॼणो हिकिड़ो मौजज़ो आहे। छो त 4 कलर अख़बार कढणु, चइनि कलर वारी उहा हिकिड़ी रंगीन अख़बार, उहो हिकिड़ो सवलो कमु कोन्हे को। उन में इलाही माण्हू इन्वॉल्व आहिनि। ऐं इन करे चऊं त जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि पेट में साह न हुजणु, अहिड़ी सिचुएशन रोज़ानो हूंदी आहे त ख़ैर सां अख़बार निकिरी वञे। ऐं इहो रोज़ु मौजो अहिड़ो ई थिए थो। अच्छा, उन खां पोइ जेको आहे ॿियो जेको मरहलो अञा अॻिते आहे उनजो अख़बार जो, उहो आहे ट्रांसपोर्टेशन जो, सर्कुलेशन जो। त जेसि ताईं वरी अख़बार सुबुह ताईं पुॼी, हिकिड़ो वॾो हमागीर कमु आहे। तंहिंजे करे रूटीन सॼी इन में ॻरी वेंदी आहे जेको आहे। बाक़ी जेके मोकल आहिनि ईद जा ॾींहं, जीअं हाणे अॼोको ॾींहुं आहे, त उन में पीसफुलनेस तमामु घणी हूंदी आहे। त माण्हू सुकून सां हूंदो आहे, सभिनि सां मिली सघे थो, का ज़िम्मेवारी कोन्हे का। ऐं हिकिड़ो बहितरीनु ॾींहुं हूंदो आहे। ईद उहो बि ख़ुशियुनि जो ॾींहुं हूंदो आहे। इहो इंसान जे मथां लागू थिए थो त उहो पंहिंजे ख़ुशियुनि जे ॾींहंनि खे, त्योहारनि खे कीअं जेको आहे मल्हाए थो। छो जेकॾहिं माण्हू रोई मल्हाए या खिली मल्हाए, पर बहरहाल इहो मां सम्झां थो त जेको ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे उनखे ख़ुशियुनि सां मल्हाइणु घुरिजे। ऐं इंसान जी जेके पंहिंजी ज़ाती जेके कमियूं पेशियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, या जेके इंसान में कुझु ख़्वाहिशूं आहिनि, उहे जेकॾहिं पूरी नथियूं थी सघनि त उनजो मतिलबु इहो न आहे त इंसान खे हर रंग में ऐं हर ॾियारे ते ख़ुशि रहणु घुरिजे। जेको ॾींहुं जंहिं अंदाज़ सां मल्हाइणु घुरिजे उनखे उन ई अंदाज़ सां मल्हाइणु घुरिजे। छो त जेकॾहिं इंसानु पाण में उन में आहे का रंजिश आहे, को मसइलो आहे, पर ख़ुशियूं माण्हू ॿियनि जे करे मल्हाए, ॿियनि सां जेको आहे उनखे शेयर करे, त पंहिंजे रंजिशुनि जे करे माण्हू ख़ुशियूं ॿियनि सां ख़तमु न करे जेको आहे। ऐं मां इहो सम्झां थो त जेकॾहिं असां गॾिजी ख़ुशियूं मल्हाईंदासीं त हिकिड़ो इंसानी जज़्बे खे असां अॻिते वधाईंदासीं। पर बुनियादी तौर ते असां वटि इहो आहे त इंसाननि जो पाण में अदावतूं, नफ़रतूं, इन्हनि माशरे खे असांजे खे ॾाढो पोइते करे छॾियो आहे। ख़ासि तौर ते जेको आहे त जेको हाणे दौरु हले थो, असां जॾहिं नंढा हुआसीं तॾहिं ॿुधंदा ॾुखियो दौरु आहे, वरी वॾा थियासीं जवान हिन उमिरि में अची विया आहियूं त सदाईं ॿुधंदा पिया अचूं त ॾुखियो दौरु आहे। पर मां सम्झां जेको असांजो प्रीवियस दौरु हो उहो बहितरीनु दौरु हो। उन में ॾिठोसीं त वॾा नंढा सभु गॾिजी ख़ुशियूं मल्हाईंदा, शहर वेंदा, ऐं हिकिड़ो शहरनि में वञी ॼण माण्हुनि जो समुंडु थिली पवंदो। त हाणे उहो दौरु न आहे। माण्हू पंहिंजे नफ़्सा नफ़्सी में अची विया आहिनि। जेतिरो सहूलियतूं वधी वियूं आहिनि, या जेतिरा ईअं चऊंसि त असांखे हिन वक़्तु सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर इंसान हिक ॿिए खां परे थी रहिया आहिनि। इनजो सबबु गैजेट्स
गैजेट से जी बिल्कुलु इहो वेठो आहे घर में त बि हर माण्हू पंहिंजो हिन मोबाइल माण्हू जेके आहिनि से उहो नथा इंजॉय करे सघनि ईदूं ख़ासि तौर ते ॿारहाड़ी जो आहिनि शहरनि में बि आहिनि पर ॾिसंदा आहियूं ॿारहाड़ी में माण्हू टोलनि जी सूरत में निकिरंदा आहिनि सभु वञनि था जेको आहे शहरनि में उते पोइ नौजवान ॿार सभई जेको आहे कपिड़ा सिबराइनि था नंढा जा अमीर सभई जेको आहे त माण्हुनि खे जेको आहे सभिनी खे असांखे पंहिंजी जेके हसरतूं आहिनि उन्हनि खे जेको आहे जी पोइवारी न करणु घुरिजे जेको आहे बुनियादी तौरु इंसान खे हर रंग में हर जॻह ते हर हंधि ते ख़ुशि रहणु घुरिजे ख़ुशियूं मल्हाइणु घुरिजे सभिनी सां गॾिजी हलणु घुरिजे ऐं जेको हितां जो मुंहिंजो तजुर्बो रहियो एज़ MD जे तौर ते मां तव्हांखे शेयर करणु चाहियां थो त हीउ 24 कलाकनि जो कमु आहे प्रिंट जो असांजो कमु उहो घणो आहे पर हुन में 3-4 टीमूं शामिल आहिनि हिते मिंटनि सेकंडनि जो कमु आहे ऐं हिते तव्हांखे हर रोज़ु हिक खां हिकु सुठी शइ जेको आहे तव्हांखे पेश करणी आहे पंहिंजे जेको आहे नाज़रीन जे लाइ सुठा ॻाल्हाइण वारा सुठा जेके आहिनि से कैमरामैन घुरिजनि ऐं वॾी मूंखे जेका मां सम्झां थो जेका मूंखे ॻाल्हि ॿुधी फयाज़ साहिब जी माना निकिरी थी पंहिंजे ज़ाती तौर ते त मां सोचियो त यार माना हिते मोकल जो तसवुर ई कोन्हे त ईद जी मोकल बि कोन्हे त इहो थोरो हिकिड़ो मूंखे थियो त जेकॾहिं हाणे माण्हू TV ते हलाइणी आहे 24 कलाक जेको आहे त उनजे करे इहो हिकिड़ो आहे पर उनजे बावजूदि बि जेका TV जी मैनेजमेंट आहिनि उन्हनि पंहिंजी कीअं गुज़ारियो दोस्तनि सां घर में या काॾे निकिरी वञो मिटनि माइटनि ॾे या पंहिंजो ॿारनि सां गॾु मतिलबु कीअं गुज़ारियो आम हा बेसिकली जेको आहे हक़ीक़त इहा आहे त जंहिं सच ॻाल्हाइजे त ईद जी निमाज़ मां यकीननि पढ़णु वेंदो आहे ऐं तमामु मुश्किल तरीन मरहलो हूंदो आहे जंहिं मूं थी सघां जेका असांजी आदत जेका आहे अख़बार वारो माण्हू सुबुह राति जो बिल्कुलु ऐं ईद ते त अक्सर माण्हू निमाज़ पढ़ी करे सुम्ही रहंदा आहिनि हर घर जी कहाणी आहे त छो त प्रिंट में असांजो जेको टाइम रहियो 3 या 4 वॻे सुम्हूं था 5 बि थी था वञनि त हाणे सुबुह जो निमाज़ लाइ माण्हू कीअं उथी सघे जेको आहे पोइ जॾहिं वालदा हयात हूंदी त उहा उथारींदी त निमाज़ पढ़णु वञूं पढ़णु वञूं जी फैमिली तव्हां खां काई डिमांड कंदी आउटिंग जे हवाले सां त तव्हां अॼु घर आयो सुम्हो न त असां सां गॾु आउटिंग कयो या काई एक्टिविटीज़ जे हवाले सां इहा हक़ीक़त आहे त जेके असांजी प्रोफेशनल ड्यूटीज़ आहिनि ज़िम्मेवारियूं आहिनि उनजी जेके ज़िम्मेवार असांजी फैमिली न आहे ॿार न आहिनि सभु न आहिनि पर इहो मां हिन चैनल ते बि चवां थो छो त हाणे लिकाइण वारी ॻाल्हि कोन्हे जो माण्हू पाण लिकाए ॻाल्हि कयूं माना जी ओपन ॻाल्हि था कयूं त इन सभिनी शयुनि खे पाण बैलेंस करे हलायूं त पंहिंजे बच्चनि खे बि टाइम ॾियूं था जेतिरो मुमकिन थी सघे जेको हितां बचे थो पंहिंजे दोस्तनि खे बि टाइम घर में मतिलबु कुकिंग कंदा आहियो न उहा कॾहिं बि कोन उहो नंढी ॻाल्हि असल में जेको आहे न हिते जॾहिं कराची में आयासीं तव्हां खां वई असां सवाल करे सघूं था तव्हां मां त कंदो आहियां घर में कुकिंग मां सुठी शइ कहिड़ो डिश पचाईंदा आहियो मूंखे जेको आहे तव्हां पुलाउ सुठो मां तव्हांखे पचाए ॾेई सघां थो ऐं पंहिंजो बोड़ तव्हांखे सुठो पचाए ॾेई सघां थो ऐं सब्जी तव्हांखे मिक्स सब्जी सुठी पचाए ॾेई सघां थो पोइ अॼु सॼो सथ हले तव्हां ॾे भला कुझु देरि पहिरीं ॻाल्हि कई हुई न त सेगमेंट रखाईंदासीं त हुन में सर पाणी कॉम्पिटिशन हा यस मां त चाहियां थो त जेको अॼु पाण खां इहो छा ॿियो ईद मिठी आहे न बेसिकली हीअ मिठी ईद आहे असुल में जेको कुकिंग जो कॉम्पिटिशन थींदो आहे उहो वरी हुन ईद ते थींदो आहे जिते जेको गोश्त वारी ईद हूंदी आहे पोइ उते तव्हां ताम पचायो पोइ जेको बारबीक्यू कयो पोइ इहो जेको आहे पुलाउ पचनि ऐं पंहिंजो बोड़ पचनि ऐं कढ़ायूं ठहनि उहो सॼो सिलसिलो जेको आहे न हुन ईद ते पाण ज़रूरु कंदासीं ऐं लाइव शो में पाण कुकिंग कंदासीं फयाज़ साहिबु ॿियो तव्हांखां इहो पुछां अॼु जेको हीउ पंहिंजो कॉन्सेप्ट हुयो सॼी सथ जो ऐं सभु हुन में न्यूज़ जा दोस्त हुआ डेस्क जा दोस्त हुआ इवन एडिटर खां वेंदे जेके असांजा रिपोर्टर साथी हुआ न्यूज़ एंकर खां वठी सभु दोस्त हुआ सॼी न्यूज़ जी टीम हुई इहो कीअं आइडिया तव्हांखे कीअं थो लॻे जेको अॼु सॼो मेड़ो मचायो हीउ ज़बरदस्त आइडिया आहे असांजे ॿिन्ही शोबनि जेको आहे एंटरटेनमेंट जे दोस्तनि न्यूज़ जे दोस्तनि ॿिन्ही जेको आहे कयो आहे ऐं उनमें असां वटि काफ़ी स्टार बि आया आहिनि एंटरटेनमेंट साइड ते जेका असांजी जेको आहे सेगमेंट हलनि पिया उनमें काफ़ी जेको आहे उहे बि आया आहिनि ऐं साॻे वक़्तु न्यूज़ जे शोबे सां लाॻापियल जेके दोस्त सथ आहिनि असां सां लाॻापियल आहिनि उहे बि आहिनि मुंहिंजे ख़्याल में मजमूई तौर ते धरती TV जी अॼोकी ट्रांसमिशन जेका आहे ईद जी मूंखे ज़ाती तरह ॾाढी वणी आहे छाकाणि त सॼो ॾींहुं फ़नकार ऐं अदाकार ऐं गुलकार उहे जेके आहिनि जेको एंटरटेनमेंट साइड खां दोस्त आया पिया उहे ख़ुदि असांजे सथ जा साथी साईं बि जेको आहे असांखे टाइम ॾिनो आहे
त जेको ज़ाहिर आहे हिकिड़ो ॾींहुं आहे जॾहिं असां ड्यूटीज़ जे करे फैमिली खे बि नथा ॾेई सघूं सेलिब्रेट करे सघूं था, ज़ाती दोस्तनि सां बि नथा सेलिब्रेट करूं, त असांखे ज़ाहिर आहे इहो जेको आहे सेलिब्रेशन जो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे त इंटरटेनमेंट ऐं न्यूज़ जे दोस्तनि ख़ासि तरह असांजो प्रोग्राम मैनेजर ऐं डायरेक्टर न्यूज़ साहब ॿिन्ही खे जेको आहे जस आहे उन्हनि ॾाढी सुठी ट्रांसमिशन डिज़ाइन कई आहे ऐं यकीनी तौर ते उहो एप्रिसिएशन जा हक़दार उहे ॿई माण्हू आहिनि। मीराणी साहब मां तव्हां ॾे हलंदुसि, तव्हांजो इलेक्ट्रॉनिक मीडिया में माशाल्लाह तव्हांजो ज़बरदस्त कमु रहियो आहे, हुन ते तव्हां सुठो ॻाल्हाए बि सही। प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया में प्रिंट ते तव्हां सुठो ॻाल्हायो, इलेक्ट्रॉनिक ते तव्हांजो हुन में बि कमु रहियो आहे, उहो तजुर्बो तव्हांजो कीअं रहियो आहे जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया में तव्हां कमु कयो? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इदारनि खे इंसान ठाहींदा आहिनि ऐं जेतिरा सुठा माण्हू गॾु थींदा जेके हिक ॿिए सां गॾिजी हलंदा, हिक ॿिए सां जेको आहे कोऑपरेशन कंदा, हिक ॿिए खे बर्दाश्त कंदा, हिक ॿिए जो वजूद तस्लीम कंदा, ऐं जेतिरा दिलि जा वसी ऐं खुलियल हूंदा, जेतिरा टैलेंटेड माण्हुनि खे जेको आहे वधीक टाइम ॾींदा, उन्हनि जे लाइ बॉर्डर वसी कंदा ऐं पंहिंजे दिलनि जा बि ऐं पंहिंजे इदारनि जा बि, त मां सम्झां थो उहो इदारो अॻिते तरक़ी कंदो जेको आहे। पर बुनियादी तौर ते जेकॾहिं मां शायदि चवां या न चवां, चाहियां थो चवणु घुरिजे त अॼु के ॾींहं ते जेको आहे त कंहिं दोस्त हाणे मां जॾहिं सोब ऑफिस मोटी वियुसि चंद ॾींहं पहिरियों जेको आहे, ऐं अॻु में मां रहियोसि हिते MD जेको आहे, त मूंखे दोस्तनि पुछियो त फ़र्क़ु कहिड़ो आहे जेको आहे तव्हां महसूसु कयो था, त मां हुनखे चयो त यार फ़र्क़ु इहो आहे त माण्हू तमामु घणा ख़ूबसूरत आहिनि हुते जेको आहे, अचनि बि था वञनि बि था, सुठा माण्हू आहिनि, टैलेंटेड माण्हू आहिनि, जीअं असां साफ़ बि आहियूं त हू साफ़ बि आहिनि। हुते जेको आहे वरी ॿिया एंटरटेनमेंट शोबे जा जेके आहिनि से स्टार्स बि अचनि था, ख़ूबसूरत माण्हू बि, इलाही घणियूं ॻाल्हियूं आहिनि हुते बिल्कुलु। पर मां असां उन्हनि में इहो फ़र्क़ु आहे त तव्हां असां जेकॾहिं प्रोफेशनली कंहिंखे हिक ॿिए खे मारींदासीं त वरी खणी जेको आहे छांव में रखंदासीं, मां उते खणी जेको आहे लाश उन में उछलाईंदसि जेको आहे उस में जेको आहे, सो फ़र्क़ु इहो आहे जेको आहे। सो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां जे तव्हां दिलनि जा ॾिसो था, जे तव्हां दिलि वसी कंदव, छो त जेको अलाह पाक जंहिं माण्हू खे रुतबो ॾिनो आहे, जेका इज़त ॾिनी आहे, जेको मक़ाम ॾिनो आहे, उहो उनखां कोई नथो खसे सघे, उहो उहिदनि जो मुहताज न आहे। हर इंसान जो पंहिंजो किरदारु हूंदो आहे माशरे में हर जॻह ते, ऐं जेकॾहिं उहो तव्हां उनखे को बि ख़तमु न करे सघंदो आहे। इंसान जी सुञाणप उनजो कमु आहे। मौसीक़ी ख़ासि मां सभु ॿुधंदो आहियां, पर सिंधी मौसीक़ी में घणी जेको आहे मां ख़ासि तौर ते ईअं न सभु मां क्लासिकल ॿुधां या सभु उस्ताद मुंज़र अली ख़ान कंहिं तौर में इलाही ॿुधोसीं जेको आहे, पर आम तौर ते जेके असांजा अवामी फ़नकार ॻाइनि था उनजा सुठा कलाम बि कॾहिं कॾहिं ॿुधंदो आहे सभिनी जा। जलाल चांडियो तव्हांखे वणंदो आहे? हा, जलाल चांडियो ॾिसो जॾहिं असां अॻे ॿुधंदा हुआसीं त जलाल चांडियो जेको आहे उहो पंहिंजे जे सतह जेको कलाम ॻाए थो जेको आहे, पर अॻिते हली जॾहिं मां थोरो मीडिया में आयुसि ऐं माण्हुनि जे फन खे कल्चर जो जेको दौर आहे हुनमें जेका शाइरी थींदी हुई, मां हुनखे ॻाल्हायो पिए त मां ईअं सम्झो पिए त जेको आहे कैसेट कल्चर आम माण्हू ॿुधनि था, पर मां अॻिते हली इहो महसूसु कयो त न इन वटि फन बि हुयो जेको आहे, ऐं इहे पंहिंजे दौर जा तमामु वॾा फ़नकार आहे। इन्हनि वटि हिकिड़ो पंहिंजो माण्हुनि वटि जेलनि में हुन जॻह ठाही। मां तव्हांजी ॻाल्हि खे कटींदे थोरो वक़्तु असां वटि घटि आहे, उन करे मां मुख़्तसर सवाल कंदा हलूं ऐं मुख़्तसर ई उनजा जवाब। तव्हां ज़िंदगीअ में चवंदा आहियो त अहिड़ो को मौक़ो मिलियो त अलाह साईं तव्हांखे मौक़ो ॾिनो त किताबु लिखंदुसि, पोइ उहो तव्हांजो किताबु कॾहिं ईंदो, उहो किताबु तव्हां लिखो पिया, ऐं इन कहिड़ा को हुन में यादगार वाक़िया आहिनि ज़िंदगी में जेके तव्हांजा जेके माना मुंहिंजो जेको ज़ाती इरादो आहे जेको मां हाणे शेयर तव्हां सां करणु चाहियां थो, ॿ मां शयूं लिखणु चाहियां थो जंहिंजो न मूंखे मौक़ो न मिलियो, टाइम घटि हुजण जे करे, पर इहो मूं वटि अल्टीमेटली आहे इहो मुंहिंजे माइंड में, उहा मां इनशाला हुनखे उहो कंप्लीट पूरो कंदुसि। ॿिनि शयुनि ते मां लिखणु चाहियां थो, हिकु सिंध जी हिस्ट्री ते जेका उहा, छो त असांजी जेका प्रीवियस हिस्ट्री हुई उन ते इलाही किताब लिखिया विया आहिनि। मतिलबु जेका असांजी पुराणी हिस्ट्री आहे जेका मुंहं दड़े खां शुरू थिए थी हिस्ट्री अचे थी, बाक़ी जेका 47 खां पोइ जेका असांजी हिस्ट्री आहे उन ते मां लिखणु चाहियां थो त जीअं ईंदड़ असांजी जेको नस्ल आहे उनखे ख़बर पए त 47 खां पोइ जेका सिंध असांजी आहे उहा जेका आहे असांजी कीअं आहे, छो त बाक़ी जेका असांजी अॻु जी पुराणी हिस्ट्री रही आहे उहा उन तमामु घणा किताब मौजूदु, लाइब्रेरी भरियूं पियूं आहिनि, वॾा वॾा माण्हू त किताब लिखिया आहिनि जेका हाणे मौजूदु आहे। त अॻु में असांजूं सरहदूं केतिरियूं सिंध जूं, केतिरा असांजूं जेके आहिनि से माण्हू अवेलेबल आहे सिंध में, जेको आहे आबादी घणी हुई, ऐं केतिरा असांजा इदारा असांजे हथ में हुया। इनखे मां सम्झां थो त ईंदड़ नस्ल ताईं पुॼाइणु ज़रूरी आहे। ऐं उनखां पोइ ॿियो जेको आहे मज़हब सां मां हिकिड़ो इलाही माण्हू खे पढ़ियो बि आहे, कॉमेडी सां गॾु रहिया आहियूं,
पर मां सोचां थो त जेको नबी पाक खां पोइ जो जेको दौरु आहे या उनजो जेको दौरु हो या अहल बैत जे मामले ते उन ते मां किताबु लिखणु चाहियां थो, मुंहिंजो इरादो आहे। पर कुझु हुन में कॉम्प्लिकेशन्स आहिनि, मां सोचां थो त असांखे त माण्हू ॿुधाइनि ज़हीर मिराणी जेको आहे उहो बुनियादी तरह लेफ्ट जो माण्हू आहे। हा, इहा हक़ीक़त आहे, पर तारीख़ जेका आहे जेका तारीख़ आहे उनखे मेंशन करण में कोई बि हर्ज कोन्हे। जेको तारीख़ ॾिसो, मुंहिंजो पसंदि जो सभ खां वधीक सब्जेक्ट तारीख़ ई रहियो आहे हेसि ताईं बि। जेको महिल तमामु घणी तारीख़ पढ़ी आहे, सभिनी तारीख़ पढ़ीसीं, पर तारीख़ सां मां जेको आहे इहे न कयोसीं त जेको आहे उन सां असां उन सां कंहिं बि क़िस्म जी बुग़्ज़ रखूं। त तारीख़ सभु हर क़िस्म जी पढ़णु घुरिजे, उहा मज़हब जी तारीख़ हुजे, उहा असांजे समाज जी तारीख़ हुजे, कंहिंजी बि तारीख़ हुजे, तारीख़ सां बुग़्ज़ न रखणु घुरिजे। छो त तारीख़ हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको इंसान खे सही तरह सां ॿी जॻह ते पुॼाइणु घुरिजे जेको आहे। ऐं जेसि ताईं माण्हू तारीख़ न सम्झंदा तेसि ताईं माण्हू हक़ जो फ़ैसिलो नथा। मारी जेका आहे नंढपण जे बारे में सवाल करिए, तव्हां कर थी तारीख़ जो मुतालो नंढपण जो रांदियूं कहिड़ियूं खेॾियो? नंढपण में रांदियूं जेके आहिनि अक्सर जेको आहे घणे भाङे वॉलीबॉल ऐं क्रिकेट खेॾियासीं। अच्छा, हा, असां वटि जेको फोक जेके रांदियूं आहिनि, कोॾी कोॾी मल ऐं पंहिंजो इंट्रस्ट न रहियो, ऐं वरी पंहिंजो इटी ॾकर ऐं पंहिंजो जेको आहे इन करे त घणियूं जेके आहिनि शख़्सियत में शैतानगिरी उन करे घणियूं न आहिनि, इन्हनि शयुनि खां पाक रहियासीं। भाई क्रिकेट खेॾियासीं, उन खां पोइ जेको आहे वॉलीबॉल खेॾियासीं, उनमें सुठा। क्रिकेट में तव्हां बॉलर हुया, बैट्समैन हुया? घणे भाङे बैट्समैन हुयुसि मां। अच्छा, ऐं उन खां पोइ जेको आहे असांजो वॉलीबॉल तॾहिं घणो पॉपुलर हुई रांदि। नौजवानी में कोई इश्क विश्क कयो कोन कयो? हुया त तमामु घणा इश्क खां हिन वक़्त ताईं तव्हां केतिरा इश्क करे चुका आहियो? हाणे इश्क थींदो आहे हिकु दफ़ो, पोइ उनजो थींदो आहे तसलसल। अच्छा, हा, उनजो तसलसल किथे बरक़रार आहे? जेसि ताईं माण्हू ज़िंदा आहे तेसि ताईं तसलसल हलंदो, ज़िंदगी जो तसलसल। ऐं सर ॿियो असां ॾिठो आहे माज़ीअ में तव्हां हिकिड़ो त शागिर्द सियासत सां बि लाॻापियल रहिया आहियो, उन खां पोइ तव्हांजो हिकिड़ो ॿियो दौरु आयो जंहिंमें तव्हां सुठो आर्टिकल लिखिया आहिनि मुख़्तलिफ़ अख़बारनि में, ऐं उन खां पोइ तव्हां जेको आहे सो इन हवाले सां तव्हांजो सुठो कमु रहियो आहे, स्टडी तव्हांजी माशाल्लाह सुठी रही आहे। हिन वक़्तु तव्हांजो जीअं जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया में अचण खां पोइ तव्हां जेको आहे हिन पासा तव्हांजो हीउ पासो कटिजी वियो आहे, कालम तव्हांजो कालम हिन वक़्तु ताईं को बि नज़र न पियो अचे, या हिन वक़्तु छा पिया पढ़ो, इन जो छा सबबु आहे? मां जॾहिं मुंहिंजो रहियो आहे सिंध टी वी में, जॾहिं मां कमु कंदो हुउसि त डेली जीजल में लिखंदो हुउसि, KTN ते कमु कंदो हुउसि त मां लिखंदो हुउसि काविश अख़बार में, कॾहिं कॾहिं अफेयर वारा फरमाइश कंदा हुया त उन्हनि खे मां लिखंदो हुउसि। हाणे ज़हीर साहिबु असांखे हुकुम करे ई कोन थो त असां लिखूं छा ते, सो हाणे असांखे हुकुम कंदी। हिन वक़्तु छा पिया पढ़ो पिया? पढ़ण जो सिलसिलो मुंहिंजो हमेशह जारी रहंदो आहे, ऐं हिन वक़्तु जेको आहे करंटली मां घणो पढ़ां थो पियो चाइना जे बारे में, चीन जी सॼी ओसर कीअं थी आहे, ऐं ख़ासि तरह जेको ही 3 दौर जेके आहिनि चीन जा, ख़ासि तरह 49 खां पोइ इनकलाब जेको आयो, इनकलाब खां पहिरियों जेको दौरु हुयो जेको जमहूरी इनकलाब आयो, डॉक्टर सन यात सेन जो दौरु, उनखां पोइ माओ ज़ेतुंग जो दौरु, उनखां पोइ 79 खां पोइ जेको सॼो जेको चीन जो निज़ाम हो उनखे उबतो कयो रहे डेंग ज़ाओपिंग जेको आहे, जेको कैपिटलिस्ट निज़ाम खणी आयो, जंहिंखे हू चवंदो हो चाइनीज़ कैरेक्टरिस्टिक वारो सोशलिज़म। ऐं उनखां पोइ वरी जेको ही मौजूदा दौरु आहे जंहिंमें चीन जेको आहे पहिरियों दफ़ो एक्सपेंड कयो आहे, छाकाणि अॻे चीन जो बुनियादी हूंदो इंट्रोवर्ड हूंदो चीन, छाकाणि पाण एॾो वॾो मुल्क आहे, 1/4 ऑलमोस्ट पॉपुलेशन हुन वटि रहे थी पई या 1/5, त उहो हाणे चीन जेको इहो जेको शी जिनपिंग जे थ्रू जेको इहो बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे थ्रू सॼी दुनिया सां हाणे चीन सुपर पावर तौरु जेको आहे दुनिया में जॾहिं उसिरणु शुरू थियो आहे, त इहे सॼो जेको आहे अॼुकल्ह उन हवाले सां मुंहिंजी स्टडी पई। सर तव्हां SST में बि माज़ी में रहिया आहियो ऐं पली जे हिसाब सां तव्हांजो हिकिड़ो गहरो तालुक़ु रहियो आहे, बिल्कुलु उहो वक़्तु कीअं गुज़रियो पली जे हिसाब सां? उहो यादगिरी पलियो साहिबु मुंहिंजी ज़िंदगी में जंहिं शख़्सियत मुंहिंजी ज़िंदगी में शऊर में अचण खां पोइ वधि में वधि असरु छॾियो आहे, मुंहिंजे ज़हनी अवसर में जंहिंजो रोल आहे उहो रसूल बख़्श पलियो साहिबु आहे। उन जो
बारे में कॾहिं अलॻि प्रोग्राम करे त पोइ तफ़सील सां ॻाल्हाइजे छाकाणि त उनजी ज़ात जे बारे में सो इन ते असांजो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी तरफ़ ज़हीर पहुचे साहब पियो का लास्ट में मैसेज व्यूअर्स लाइ मैसेज पर ज़रूरु असां वठंदासीं कई ज़ाती ऐं ॿिनी अॼोके ॼणनि बाक़ी सभु सेगमेंट वारनि खे राग ॿुधायो अथव ज़हीर साहब परे खां सोभ खां कही आहे उन्हनि खे त राग न ॿुधायो आहे शबीर बिराड़े सो राग असां जेकॾहिं अवां ॿुधायो त असां बिल्कुलु मुंहिंजो टाइम ॻाल्हि आहे वठी उते सघूं था। फनकार ऐं बाजा तव्हां रखाया हुया ज़हीर साहब लाइ कुझु न कयो तव्हां सही हा, ॻाल्हि उहो इतफ़ाक़ सां असांजो दोस्त वरी निकिरी वियो आहे पंहिंजे इदारती मसरूफ़ियत सबबु या पंहिंजे ज़ाती कमकार सभु निकिरी वियो बहरहाल हाणे Last तव्हां में ईद कोई जे message? हवाले सां को ख़ुशूसी मैसेज अॼु जे ॾींहं जे हवाले सां पंहिंजे सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजो सभ लाइ पैगाम इहो सभु दोस्त जेके बि असांजे मीडिया जा आहिनि या सिंधी सॼो आवाम जेको आहे उहो हमेशह अहिड़ी ख़ुशियूं माणींदो रहे ऐं असांजी दुआ आहे त उहो हमेशह आबाद रहनि ऐं सिंध खे असां जेको आहे उहो हमेशह ख़ुशहाल ॾिसणु चाहियूं था सिंध में सिंधियुनि जी हाकमियत ॾिसणु चाहियूं था ऐं असांजी इहा दुआ आहे पैगाम बि आहे त सिंधी माण्हू जेको आहे उहो हर महाज़ ते अॻिते अचनि ख़ासि तौर ते तालीम में हर शोबे में अॻिते अचनि ऐं हिन वक़्तु असां सुठी जॻह ते बीठा आहियूं मसइला बि आहिनि जेको आहे पर उनजे बावजूदु जेको आहे तालीम में जेसिताईं असां अॻिते न ईंदासीं ऐं असां सॼी दुनिया में पंहिंजो पाण न मञींदासीं तेसिताईं असां पंहिंजे सिंध जी मालिकी खे नथा करे सघूं सो दुआ आहे त सॼी सिंध आबाद रहे हमेशह जेको आहे ख़ुशि रहनि सभु बिल्कुलु मैसेज छा मैसेज बाबा ईद आहे सेलिब्रेट कयो ॿियो मैसेज छा आहे असांजे मैसेज जो को व्यूअर इंतज़ार वाह, वाह, ज़बरदस्त। ईद आहे बाबा सेलिब्रेट कयो इहो मौक़ो जॾहिं बि मिले सेलिब्रेशन जो हा। माण्हू इंतिहाई जोश ऐं जज़्बे सां सेलिब्रेट करे माण्हू इंतिहाई जोश ऐं जज़्बे सां सेलिब्रेट करे इन ई ते अॼोकी असांजी ईद स्पेशल ट्रांसमिशन जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो यकीनन तव्हां बि अॼोको ही ईद जो ख़ूबसूरत ॾींहुं ज़रूरु इंजॉय कंदा हूंदा पंहिंजनि प्यारनि सां गॾु असां बि पंहिंजनि प्यारनि सां गॾु अॼोको ॾींहुं ख़ूबसूरत नमूने सां इंजॉय कयोसीं इन ई ते मोकिलाईंदासीं ऐं तव्हांजो दोस्त नाशाद रिज़वान ऐं मूंसां गॾु को होस्ट मारवी थई के इजाज़त ॾींदा ऐं दुआनि में हमेशह यादि रखंदा पंहिंजनि सां ईद गुज़ारियो ऐं आस पास प्लीज़ इहो ॾिसो त कंहिं ईद कई आहे कंहिं न कई आहे कंहिंजे घर में ॿार आहिनि जेके हुननि ईद जा कपिड़ा पाता ऐं न आहिनि पाता ईद जो ॾींहुं हुननि जो कीअं पियो गुज़रे प्लीज़ हुननि जो ख़ासि ख़्यालु रखिजो इन ई ते भिटाई सरकार जे न सुहिणे बैल सां साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी सॼो आलम आबाद हुजे अलाह निगहबान